नाज़रीन, फ्रांस में थींदड़ बासलाहियत मौज़ूरनि विच में स्किल कॉम्पिटिशन में मेडल ऐं एवॉर्ड खटण बावजूद सरकार पाकिस्तानी टीम के मुकम्मल नज़रअंदाज करे छॾियो। टीम मुल्क वापस पहुंचण ते कंहिं बि सरकारी अमलदार संदन इस्तक़बाल न कयो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था इरफान अली बुघियो जी हिन रिपोर्ट में। वीहनि ॼणनि ते ॿधल पाकिस्तानी माज़ूरनि जी टीम जॾहिं फ्रांस खां मुल्क वापसि पहुती त एयरपोर्ट ते संदन इस्तक़बाल करण लाइ को बि सरकारी अमलदार मौजूदु न हो, जंहिं करे समूरी टीम सख़्त मायूसीअ में वठिजी वई। कम अज़ कम एतिरो न थी असां पंहिंजो ख़र्च करे वियासीं, हिकिड़ो स्टेटमेंट ई न हिकिड़ो सॾु कराए हिकिड़ो शाबाश करना, तॾहिं बि असां कुझु वसूल थी विया। 40 कंट्रीज़ जा माण्हू उन में हुआ ऐं इंडिया जा पंहिंजे पड़ोसी मुल्क जा जॾहिं माण्हू हुते पुॼिया एयरपोर्ट ते उन्हनि जो शानदार इस्तक़बाल थियो। उन्हनि 4-5 उन्हनि मेडल खटिया, शानदार इस्तक़बाल थियो। 23 खां 26 मार्च ताईं फ्रांस जे शहर मेड्स में जारी रहंदड़ 10 एबिलिम्पिक्स में पेंटिंग, फोटोग्राफी, क्राफ्ट, कुकिंग, हॉस्पिटैलिटी सर्विसिस समेत 45 स्किल्स जा मुक़ाबला कराया विया। 10 एबिलिम्पिक्स में 20 ॼणनि ते ॿधल पाकिस्तानी टीम हिकु मेडल ऐं हिकु एक्सीलेंस एवॉर्ड खटियो, जंहिंमें हैदराबाद में माज़ूरनि जो इदारो हलाईंदड़ लाल मोहम्मद पेंटिंग्स में मुक़ाबलो खटण ते मेडल हासिल कयो। ॾिसो, पाकिस्तान जी तरफ़ां हिकिड़ो मूंखे मेडल मिलियो पेंटिंग एंड डेकोरेटिंग में, ऐं हिकिड़ो एक्सीलेंस असांखे एवॉर्ड मिलियो शकील तनोली खे। 40 खां 50 हज़ार माण्हू जे साम्हूं हिकिड़ो मेडल मिले ऐं पाकिस्तान जो झंडो असां लहरायूं पिया, ऐं तॾहिं बि हुकूमत सुती पई हुजे ऐं सिंध हुकूमत बि सुती पई हुजे ऐं डिस्ट्रिक्ट हुकूमत हैदराबाद बि सुती पई हुजे, त हीउ थोरो घणो चिंतित ॻाल्हि आहे। पाकिस्तानी माज़ूरनि जे टीम जे इंटरनेशनल कॉम्पिटिशन में न रुॻो हिसो वठणु पर मेडल ऐं एवॉर्ड खटण बावजूदु सरकार पारां खेनि मुकमिल नज़रअंदाज़ करण ते टीम सख़्त मायूसीअ जो शिकार थी वई आहे।